बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम दोस्तों, मैं उस्ताद अब्दुल गफ़ार तव्हां ॾिसी रहिया मुंहिंजो यूट्यूब चैनल। दोस्तों, एक नए वीडियो सां गॾु तव्हांजी ख़िदमत में। दोस्तों, अॼु सबक़ 17 दर्जे चौथे मां, जंहिंजो उनवान आहे क़ौमी जज़्बो। पहिरें हिन सबक़ जूं लफ़्ज़ माञाऊं, पोइ सुवाल जवाब, उन खां बाद में ॿियूं जेके एक्सरसाइज़ूं आहिनि उन्हनि खे हल कंदासीं। तव्हां दोस्तनि खे गुज़ारिश आहे, जेकॾहिं चैनल ते नवां आहियो चैनल खे सब्सक्राइब, वीडियो खे लाइक शेयर ऐं पंहिंजी क़ीमती राय खां ज़रूरु आगाह कंदा। हलूं था लफ़्ज़ माना ऐं सवाल जवाबनि जी तरफ़। जी दोस्तों, हाणे असां लफ़्ज़नि जूं मानाऊं लिखंदासीं। लफ़्ज़ आहे जज़्बो माना जोश या वलवलो। लफ़्ज़ आहे अखि खणी निहारणु माना जुरायत करणु। लफ़्ज़ आहे अंदाज़ माना मिक़दार। लफ़्ज़ आहे भारत माना हिंदुस्तान। लफ़्ज़ आहे जांबाज़ माना जान ॾियण वारो। लफ़्ज़ आहे फौलादी माना मज़बूत। लफ़्ज़ आहे रुक माना फौलाद। लफ़्ज़ आहे निमाइश माना ॾिसण लाइ रखियल शयूं। पोइ लफ़्ज़ आहे बरी फ़ौज माना ज़मीनी फ़ौज। लफ़्ज़ आहे बहरी फ़ौज माना सामूंडी फ़ौज। लफ़्ज़ आहे मुजाहिद माना जहाद करण वारो। पोइ लफ़्ज़ आहे मान माना इज़्ज़त। लफ़्ज़ आहे मथाहूं माना ऊचो। लफ़्ज़ आहे दीवार माना भिते। लफ़्ज़ आहे सिर जो सांगो लाहिणु माना मौत खां न ॾिजणु। लफ़्ज़ आहे हुब्बल वतनी माना वतन लाइ दिली मोहब्बत जो जज़्बो। पोइ लफ़्ज़ आहे हिम्मत माना ताक़त। लफ़्ज़ आहे चुस्ती माना चालाकी। लफ़्ज़ आहे महाज़ माना मोर्चो। लफ़्ज़ आहे इत्तलाह माना ख़बर। लफ़्ज़ आहे बहादुर माना सूरह। लफ़्ज़ आहे सांगो माना परवाह। लफ़्ज़ आहे निहारणु माना ॾिसणु। लफ़्ज़ आहे छिड़ विछड़ माना धार धार या मुंतशिर। मश्क अलीफ़ हेठि ॾिनल सवालनि जा जवाब ॾियो। सवाल नंबर पहिरियों, 1965 ईस्वीअ वारीअ जंग में असांजे मुल्क ते कंहिं हमिलो कयो? जवाब, 1965 ईस्वीअ वारी जंग में असांजे मुल्क ते हिंदुस्तान हमिलो कयो। सवाल नंबर ॿियो, पाकिस्तान जी फ़ौज 1965 ईस्वीअ वारीअ जंग में कहिड़ी बहादुरी ॾेखारी? जवाब, पाकिस्तान जी फ़ौज 1965 ईस्वीअ वारी जंग में हिंदुस्तान जी फ़ौजी टैंकुनि, बहरी जहाज़नि ऐं हवाई जहाज़नि जे हमलनि खे इंतिहाई बहादुरीअ सां नाकाम बणाए छॾियो ऐं ईअं हिंदुस्तान जी फ़ौज खे बदतरीन शिकस्त नसीब थी। सवाल नंबर टियों, पाकिस्तान जी अवाम उन वक़्ति हुकूमत जी कहिड़ी मदद कई? जवाब, पाकिस्तान जी अवाम उन वक़्ति हुकूमत जी दिलि खोले माली मदद कई। सवाल नंबर चोथों, पाकिस्तान जी बहरी फ़ौज भारत जे कहिड़े बंदर ते हमिलो कयो? जवाब, पाकिस्तान जी बहरी फ़ौज भारत जे द्वारका बंदर ते हमिलो कयो। सवाल नंबर पंजों, बचत करणु छो ज़रूरी आहे? जवाब, बचत करणु इन लाइ ज़रूरी आहे त जीअं मुल्क ऐं क़ौम जी ॾुखे वक़्त में मदद करे सघूं। ॿिए, हेठि ॾिनल लफ़्ज़नि जी माना ॿुधायो ऐं जुमिलनि में कमु आणियो। लफ़्ज़ आहिनि हुब्बुल वतनी, हिम्मत, फौलादी, बहादुर, चुस्ती। जी दोस्तों, हाणे असां लफ़्ज़नि जूं मानाऊं लिखंदासीं ऐं इन्हनि खे जुमिलनि में इस्तेमालु कंदासीं। लफ़्ज़ आहे हुब्बुल वतनी माना वतन लाइ दिली मोहब्बत जो जज़्बो। जुमिलो लिखंदासीं, हुब्बुल वतनी ईमान जो हिसो आहे। पोइ लफ़्ज़ आहे हिम्मत माना ताक़त। जुमिलो लिखंदासीं, असांजे मुल्क ॾांहुं मेरी अखे सां कंहिंखे बि निहारण जी हिम्मत न थींदी। पोइ लफ़्ज़ आहे फौलादी माना
मज़बूत। जुमिलो लिखंदासीं पाकिस्तान जी फ़ौज फ़ौलादी दीवार बणिजी दुश्मन खे पोइते धिके छॾियो। पोइ लफ़्ज़ आहे बहादुर माना सूर्य। जुमिलो लिखंदासीं असांजी फ़ौज दुनिया जी बहादुर फ़ौज आहे। पोइ लफ़्ज़ आहे चुस्ती माना चालाकी। जुमिलो लिखंदासीं 1965 ईस्वीअ में असांजी हवाई फ़ौज भारत ते वॾी चुस्तीअ सां बमबारी कई। जीम हेठि ॾिनल जुमिला दुरुस्त करे लिखो। हाणे ही जुमिला आहिनि, इन्हनि खे दुरुस्त करे लिखंदासीं। पहिरियों जुमिलो आहे मूं किताब फाड़ी आहे। हाणे जुमिलो जेको दुरुस्त थींदो मूं किताब फाड़ियो आहे। ॿियो जुमिलो आहे दिलि धड़के थो। हाणे दुरुस्त करे लिखंदासीं दिलि धड़के थी। पोइ जुमिलो आहे नंबर 3 सुठो मौसम आहे। दुरुस्त थींदो सुठी मौसम आहे। दाल हेठि ॾिनल लफ़्ज़नि जा ज़िद लिखो ऐं जुमिलनि में इस्तेमालु करियो। हाणे लफ़्ज़ आहिनि घणो, ग़रीब, दुश्मन, आज़ाद, जंग, कामयाब। जी दोस्तों, हाणे लफ़्ज़नि जा ज़िद लिखंदासीं ऐं उन्हनि खे जुमिलनि में इस्तेमालु कंदासीं। लफ़्ज़ आहे घणो, ज़िद, थोरो। जुमिलो लिखंदासीं पाकिस्तान जी आबादी घणो करे ॿहिराड़ी में रहे थी। पोइ लफ़्ज़ आहे ग़रीब, ज़िद, अमीर। जुमिलो लिखंदासीं अकरम वेचारो ग़रीब शागिर्द आहे। पोइ लफ़्ज़ आहे दुश्मन, ज़िद, सॼण। जुमिलो लिखंदासीं असांजी फ़ौज दुश्मन खे शिकस्त ॾिनी। पोइ लफ़्ज़ आहे आज़ाद, ज़िद, ग़ुलाम। जुमिलो लिखंदासीं पाकिस्तान हिकु आज़ाद मुल्क आहे। पोइ लफ़्ज़ आहे जंग, ज़िद, अमुन। जुमिलो लिखंदासीं पाकिस्तान ऐं हिंदुस्तान जे विच में जंग लॻी हुई। पोइ लफ़्ज़ आहे कामयाब, ज़िद, नाकाम। जुमिलो लिखंदासीं 1965 ईस्वीअ जी जंग में पाकिस्तान कामयाब थियो। हेठि ॾिनल लफ़्ज़ जुमिलनि में कमु आणियो। हाणे ही लफ़्ज़ आहिनि जा, जो, जे। मिसाल तौरु असांजा घर सुहिणा आहिनि। हाणे ही हेठि जुमिला आहिनि, हिननि लफ़्ज़नि खे इन्हनि में इस्तेमालु करण जो तरीक़ो सिखंदासीं। जी दोस्तों, हाणे इहे लफ़्ज़ इस्तेमालु कंदासीं। जुमिलो पहिरियों अकबर जो किताब खणी ॾे। जो खे इस्तेमालु कयोसीं हिते। जुमिलो ॿियो अव्हां जे घर में कंप्यूटर आहे। जे इस्तेमालु कयोसीं ॿिए जुमिले में। टियों जुमिलो इहे असांजा किताब आहिनि। हाणे जा हिते इस्तेमालु कयोसीं। वाव हेठि ॾिनल जुमिला पढ़ो ऐं सम्झो। जुमिलो पहिरियों अंब मिठो आहे। जुमिलो ॿियो असलम थुल्हो आहे। जुमिलो टियों हाथी वॾो जानवर आहे। मथे ॾिनल जुमिलनि में लीक ॾिनल लफ़्ज़ सिफ़त आहिनि। अव्हीं के बि 3 अहिड़ा सिफ़त जा लफ़्ज़ लिखो ऐं जुमिलनि में कमु आणियो। जी दोस्तों, हाणे असां सिफ़त जा लफ़्ज़ ऐं उन्हनि खे जुमिलनि में इस्तेमालु करण जो तरीक़ो सिखंदासीं। जुमिलो पहिरियों यूसुफ सुहिणो छोकिरो आहे। सुहिणो हिते सिफ़त आहे। जुमिलो ॿियो अली ज़हीन शागिर्द आहे। ज़हीन हिते सिफ़त आहे। जुमिलो टियों उठ डिघो जानवर आहे। डिघो हिते सिफ़त आहे।